ये आजम दोस्तों इन्हें बरसात हली रही है ज़ाहिर ज़िंदगी से टाइम सब इंजॉय करे रहा है ये सही तमाम बेहतरीन ॾाढो फेमीदा शहर ऐं जेकी मुंहिंजे धीअ कैरेक्टर में आहे सोनू मिर्ज़ा भी पंहिंजी वीडियो रिकॉर्ड करे रही है बरसात 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 कॉलेज ते कटियास बरसात बरसात सही हुआ अरे अचियो बरसाती मौसम बरसाती मौसम थोरो नचो कूदो बरसाती मौसम हलिया ज़हीर वाह सही वाह मौसम तमाम सुणी मौसम थी वई छॾे करे असां अपा उनखे वरी ॿधो वर्क ये कटाऊं जॾहिं थी आहे त सभु इंजॉय था कयूं थधी हवा हथे ॾाढो मज़ो पियो अचे इन वक्त असीं बरसात जो मज़ो वठी रहिया आहियूं रिकॉर्डिंग खे जेको बंदि करे बंद करे बरसात जो मज़ो पिया वठूं बरसात जो ऐं मज़ो था तमामु थधी हवा पई लॻे सुहिणी मौसम थी वई आहे ऐं एॾा ख़ुशि थियासीं बारिश शुरू बंद थी वई पर अभी ऐसे खुश हो रहे हैं मेरा मेकअप असिस्टेंट कैमरामैन मेरा असिस्टेंट डायरेक्टर हेरा रबन आजम ऐं मां ऐं हे मुंहिंजी घरवारी हां तुझी घरवारी हा घेरी कहीं जीतू जी मुंहिंजी घरवारी ड्रामे में या सावण जी सावण जी सावण जो है ना, सावण जो कमाल बनाया अथव कमाल बनाया घेरी ऐं हे सावण हे मुंहिंजो पुट रबन ऐं ही मेकअप मैन आहे असांजो हिनखे थोरो दीदार करा ही बि ज़रूरी शइ आहे माशाल्लाह गौरी। माशाल्लाह जबरदस्त ऐं हे आहे असांजी ड्रामे में धी न्याणी ऐं हिनखे वठी आया आहियूं पंहिंजे घर में ऐं घर में इंजॉय पई थिए माशाल्लाह हे मथे थोरा ज़ैतून ॾेखार हीअ असां ज़ैतून बि ताज़ा पटे खाऊं पिया मौसम जो मज़ो पिया वठूं इहे साम्हूं टे ज़ैतून बि ॾाढा इहे पटे वठो माशाल्लाह फर्स्ट क्लास अम्मा खैर सा जैतून जो पेड़ ही न हेठ लई अचे ज़ैतून जी शौक़ीन खड़ी आहे कोई पटे नथो ॾे हेतिरा खाधे ई 3-4 ज़ैतून खाधा दोनों छा महसूस करे रहिया आहियो अफ़सोस आहे मां ॾाढो मज़ो थो अचे बारिश में भाई वीडियो हर को मोबाइल खणी बीठो आहे हर को मोबाइल खणी ॾिसो हे ॾिसो हो ॾिसो जे वटि ॾिसो मूं वटि ॾिसो तमामु एंजॉय वीडियो हाणे रिकॉर्डिंग कयो छाजे करे जो मौसम अहिड़ी आहे त हसी न हाणे मज़ो करे सघो था हाणे फर्स्ट कयो क्लास बसि ककर था चऊं आयो बसि हरू भरू वरी छोकिरी खे ॿधो छोकिरी खे छोकिरी खे। तशद्दुद शुरू कयो हलो ॿधो 11 हसीना ने